ॻोठो उमेद अली रिंद थरपार कर खां नौजवान लेखक हामिद रिंद पंहिंजा दर्द ओरींदे लिखे थो। हिन दिलि जी कहिड़ी ॻाल्हि कजे दोस्तो, हीअ दिलि कॾहिं कॾहिं माण्हूअ खे एॾो त मजबूर बनाए छॾींदी आहे जो माण्हू पंहिंजे वस में नाहे हूंदो। कीअं प्यार थींदो आहे, कीअं मोहबत थींदी आहे, हुनजी का बि कल मूंखे कान हुई। ऐं अचानक उन चंड जहिड़े पिरीअ सां मुंहिंजूं अखियूं अटकी पियूं हुयूं ऐं हू बि मूंखे लिकी लिकी ॾिसणु लॻो हो। बसि आउं पंहिंजे ख़्यालनि में हुनजे मेल ऐं मुलाक़ात जा महल ठाहे वेठो हुअसि, हुनखे पंहिंजो बनाए वेठो हुअसि ऐं सोचींदो हुअसि त जीअं ई मौक़ो मिलंदो हुनखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि चई ॾींदुसि। मूंखे इहो बि महसूसु थींदो हो हुनजे ॾिसण मां, हुनजे खिलण मां, त हुनखे इहा ज़रूरु पक पइजी वई आहे त आउं हुनखे चाहियां थो। ऐं हुनखे पक पइजी वञण खां पोइ मूंखे बि इहा पक पइजी वई हुई त हुनजो ॾिसणु, हुनजो मुर्की पवणु, हू बि मूंखे दिलो जान सां चाहे थो। पर छा कजे, कॾहिं कॾहिं दिलि जूं ॻाल्हियूं दिलि में ई दफ़न थी वेंदियूं आहिनि ऐं माण्हू चई नाहे सघंदो। ऐं मुंहिंजूं बि ॻाल्हियूं दिलि में दफ़न थी वियूं। आउं हुनखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि चई न सघियसि। वक़्तु गुज़रंदो वियो, ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं, प्यार ऐं मोहबत जा किसा ॿुधंदा रहियासीं, पर आउं कॾहिं बि हुनखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि न चई सघियसि। ऐं ईअं ई हू परदेसी पखी, हुनजी मोहबत, हुनजो प्यार शायदि मुंहिंजे नसीब में न हो ऐं हू मूंखां दूरि थींदो वियो। कंहिं शाइर जूं सिटूं आहिनि त विछड़ी विछड़ी विखरी वियासीं, हाणे सभिनि खां विसरी वियासीं। तो न सुञातो मूंखे मिठड़ा, तुंहिंजे भरमां गुज़री वियासीं। जोबन जूं ही सभु हदूं हिते मरंदे मरंदे उकरी वियासीं। विछड़ी विछड़ी विखरी वियासीं, हाणे सभिनि खां विसरी वियासीं। मुंहिंजा प्यारा पिरी, तोसां दिलि जी ॻाल्हि त करे न आहियां सघियो, पर आउं अॼु बि दिलो जान सां तोखे चाहींदो आहियां, तोखे सहारींदो आहियां। राति जी तन्हाइयुनि में, शाम जे पहर में, आउं उहे साॻियूं ॻोठु उमेद अली रिंद जो नौजवान लेखक हामिद रिंद।